अदाकारा फरियाल महमूद तरफ़ां तक़रीब में बोल्ड लिबास पहिरे अचण ऐं उन ई लिबास पहिरण ते माण्हुनि तरफ़ां तनक़ीद करण जी ॻाल्हि चवण ते बि तनक़ीद कई पई वञे। फरियाल महमूद 25 जनवरी ते यमुना ज़ैदी जी फिल्म नायाब जे प्रीमियर में बोल्ड लिबास पहिरे शरीक थी हुई, जंहिंमें खेसि केतिरियुनि ई शोबिस शख़्सियतुनि सां भाकुर पाईंदे ॾिठो वियो। इन ई हिक तक़रीब जी वीडियो वायरल थी आहे, जंहिंमें अदाकार हिमायूं सईद तरफ़ां अदाकारा खे नज़रअंदाज़ करे उतां वेंदे ॾिसी सघिजे थो। हाणे फिल्म प्रीमियर जी ॿी वीडियो बि वायरल थी आहे, जंहिंमें फरियाल महमूद खे पंहिंजे बोल्ड लिबास ते ॻाल्हाईंदे ॾिसी सघिजे थो। वायरल वीडियो में फरियाल महमूद खे कारे रंग जी शर्ट में ॾिसी सघिजे थो ऐं हू केतिरियुनि ई शोबिस शख़्सियतुनि सां बीही ॻाल्हाईंदे नज़र अचे थी। वीडियो में फरियाल महमूद कंहिंखे इहो चई रही आहे त खेसि अॻु ई ख़बर हुई त हू इहो लिबास पाए ईंदी त मथसि आङुरियूं खॼंदियूं। वायरल वीडियो में अदाकारा पंहिंजे लिबास ते तनक़ीद जो सबबु बि बयानु करे थी। संदसि इहो बि चवणु हो त इन लाइ हुन इहो ई सोचियो त हू तक़रीब में वञे ई न। वायरल वीडियो में फरियाल महमूद खे बोल्ड लिबास में खुलियल नमूने पंहिंजे कपिड़नि बाबति ॻाल्हाईंदे ॾिठो वियो। वीडियो सोशल मीडिया पेजिस ते शेयर कई वई ऐं अदाकारा खे तनक़ीद जो निशानो बणायो वियो। वापेदारनि तबसरा कंदे इन अमल खे बेग़ैरती सां भेट ॾिनी ऐं मथसि ओघड़ ऐं फ़ाहिशीअ जो इल्ज़ाम लॻायो। कुझु माण्हुनि सख़्तु तबसरा कंदे संदसि जिसामत ऐं चहिरे ते बि तबसरा कया, जॾहिं त कुझु लिखियो त जेकॾहिं हू चाहे त इहे नंढा कपिड़ा बि न पहिरींदी। कुझु वापेदारनि लिबास ऐं इन्हनि ॻाल्हियुनि ते बि अफ़सोस जो इज़हार कंदे लिखियो त अहिड़ियूं औरतूं बदनामीअ जो सबबु बणिजी रहियूं आहिनि।